अॼु पुण जुड़ियम जोड़ दोस्त पही दरायो ॾुखनि अची सुखनि खे मोहकम ॾिनी मोड़ जा पर खटीअ खोड़ सा पर सूरन साण थी। दोस्तों लतीफ़ सरकार जे इन बैत जो ई मंज़र कशी जो मुशाहिदो पसण जे लाइ टंडे महमद ख़ान में ही खटियनि जो कमाई अजरकूं जेके आहिनि न इन्हनि खे ही खोड़ ॾियनि पिया। शाह लतीफ़ जो हिकिड़ो बैत आहे त अॼु पुण जुड़ियम जोड़ दोस्त पई दर आयो। चए थो जॾहिं मुंहिंजो महबूब मुंहिंजे घर आयो सुखनि अची ॾुखनि खे मोहकम ॾिनी मोड़। चए थो त ॾुख जेके आहिनि उन्हनि खे सुखनि ईअं कढियो आहे जीअं जा पर खटीअ खोड़। चए थो जीअं हीअ खटी पंहिंजे कम हिन कपिड़े सां खोड़ हणंदो आहे या हीअ जेको धुलाई करे थो ईअं ई मुंहिंजे अंदर जा जेके ॾुख आहिनि इहे धोपिजी विया छो जो मुंहिंजो महबूब मुंहिंजे घर आयो जा पर खटीअ खोड़ सा पर सूरन साण थी। इहो मुशाहिदो ॾिसण जे लाइ इहा ॻाल्हि ॾिसण जे लाइ हिते टंडे महमद ख़ान में ख़ुशनसीबी आहे त शाह लतीफ़ जे कलाम ते हीअ मंज़र कथी। शाह लतीफ़ जॾहिं गुज़रे पियो त हीअ कंहिं वात जे कप ते खटी कपिड़ा धोइनि पिया त उहा मंज़र कशी या उहा पंहिंजे इश्क सां जेका ॻाल्हि आहे पंहिंजे इश्क जी अंदर जी जेका ॻाल्हि आहे उहा अव्हांखे करणी हुई सा कईसूं। ख़ुशि हुजो आबाद हुजो।